ज़ीनत शहरोज़ खान जो नालो कोन वरितो, चई पे त रब्बू ऐं ख़ादिम उन्हनि खे अगवा कयो आहे ऐं बेइज़ती करण जी कोशिश कई ऐं उन्हनि खे धक हणी अधमो करे छॾियईं। चांडोकी खां सवाइ मुंहिंजी कहिड़ी ज़िंदगी चइबी? मूंखे ख़बर आहे रात जो भी मां बल्ब ॿारे पोइ सुम्हंदो आहियां। ईअं मूंखे निंड कोन ईंदी आहे। दरअसल त लगातार तो मूंखे पंहिंजो दुश्मन बणायो आहे, ईअं न? ऐं मुंहिंजी दिलि में तो ई त नफ़रत पैदा कई आहे ऐं मां इन हक़ीक़त खां कीअं इनकार करे सघां थी त खान बहादुर खान जो तूं अकेलो ई पुटु आहीं। तुंहिंजी इन चाल में मुंहिंजी जान पई वञी सघे पई। इहो बि शुक्र आहे ऐं बाबा साईं जा मूं ते एहसान आहे जो बाबा साईं वॾे अकुल सां इन मसइले खे हल करे वेठो।